केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक करणो हिस्सो पहिरियों मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चंस केमिस्ट्री उस्ताद नजुल चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असां जो लेक्चर जो मौजू आहे मुख़्तसिर सवाल शॉर्ट क्वेश्चंस असां पंहिंजे अॼोके वीडियो लेक्चर में सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चंस जो पार्ट पहिरियों क्लियर कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे डिफाइन वाइटल फोर्स थ्योरी। वाइटल थ्योरी अॻे बयान कयो। A vital force theory given by J.J. Berzelius in 1815 is basically based on the origin of organic compounds from living organisms. 1815 में J.J. Berzelius जे तरफ़ां ॾिनल नज़रियो वाइटल फोर्स थ्योरी वारो नज़रियो बुनियादी तौर ते जानदार शयुनि या जानदार जिस्मनि मंझि तयारु थींदड़ नामियाती मुरकबनि जे बुनियाद जे बारे में आहे। This theory says that organic compounds are formed only in living cells under mysterious force and is not possible to prepare them in laboratories. ही नज़रियो इहो ॿुधाए थो त नामियाती मुरकब जानदार शयुनि जे जीव घड़नि अंदरि या टिश्यूज़ जे अंदरि ई तयारु थींदा आहिनि, जॾहिं त इहे आम तौर ते लेबोरेटरियुनि जे अंदरि तयारु नथा करे सघजनि, छो त जीव घड़नि या टिश्यूज़ जे अंदरि हिकिड़ी मिस्टीरियस फोर्स, हिकिड़ी करिश्माती ताक़त हूंदी आहे जेका ॿाहिरि मसनूई तौर ते मौजूदु नाहे हूंदी। Berzelius defined this theory in 1815 and gave three principles. Berzelius 1815 में इन नज़रिए जो बुनियाद रखियो ऐं इन टे मफ़रूज़ा पेश कया। नंबर पहिरियों, सिंथेसिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स रिक्वायर्स अ वाइटल फोर्स। नामियाती मुरकबनि जे ठहण जे लाइ वाइटल फोर्स हिकिड़ी करिश्माती ताक़त ज़रूरी आहे। The organic compound cannot be synthesized from the inorganic compound in laboratory. नंबर ॿियों मफ़रूज़ो इन ही पेश कयो त नामियाती मुरकबनि खे लेबोरेटरियुनि जे अंदरि गैर नामियाती मुरकबनि मां तयारु नथो करे सघिजे। ऐं नंबर टियों मफ़रूज़ो इन ॾिनो the organic compounds have their origin only from living organisms containing this vital force. ऐं जेके नामियाती मुरकबनि जो बुनियाद आहे सिर्फ़ु जानदार जिस्मनि मां आहे जिन में वाइटल फोर्स मौजूदु हूंदी आहे। सवाल नंबर ॿियो आहे एक्सप्लेन हाउ पेट्रोलियम इज सोर्स ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। वज़ाहत कयो त पेट्रोलियम नामियाती मुरकबनि जो ज़रियो कीअं आहे। असांखे मालूम आहे त पेट्रोलियम नेचुरल गैस ऐं कोयले सां गॾु असांखे ज़मीन मंझां हासिलु थींदो आहे। पेट्रोलियम लफ़्ज़ जेको आहे उहो वरितल आहे पेट्रो ऐं ओलियम मां। पेट्रो जो मतिलबु आहे जबल ऐं ओलियम जो मतिलबु आहे तेल, यानी जबलनि मां हासिलु थींदड़ तेल। सो इहो पेट्रोलियम ऐं नेचुरल गैस ऐं कोल असांखे ॿूटनि जी कार्बोनाइज़ेशन खां पोइ हासिलु थींदो आहे। जॾहिं ॿूटा ॻरी सड़ी ज़मीन जे हेठां दफ़न थी वेंदा आहिनि त उहे हिकिड़े बायोकेमिकल प्रोसेस मां गुज़रंदा आहिनि, जंहिंखां पोइ उहे कार्बोनाइज़ेशन जे अमल में वेंदा आहिनि, यानी कार्बन जो मिक़दार वधीक ठहंदो वेंदो आहे। सो पेट्रोलियम असां ज़मीन मंझां हासिलु कंदा आहियूं ऐं पोइ उनखे फ्रैक्शनल डिस्टिलेशन जे ज़रिए असां खोड़ सारनि फ्रैक्शन्स में टोड़ींदा आहियूं। पेट्रोलियम इज द मेन सोर्स ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। पेट्रोलियम नामियाती मुरकबनि जो अहम ज़रियो आहे। इट कंसिस्ट ऑफ सेवरल कंपाउंड्स मेनली हाइड्रोकार्बन्स। पेट्रोलियम जे अंदरि खोड़ सारा मुरकब हूंदा आहिनि जिन में ख़ासि तौर ते हाइड्रोकार्बन्स यानी ऑर्गेनिक कंपाउंड्स शामिल आहिनि। दीज कंपाउंड्स आर सेपरेटेड बाय फ्रैक्शनल डिस्टिलेशन। इहे मुरकब फ्रैक्शनल डिस्टिलेशन जे ज़रिए अलॻि कया वञनि था। Separation of fractions are components depending upon their boiling point ranges. Fractions में जेको पेट्रोलियम टुटे थो उनजो बुनियाद बॉइलिंग पॉइंट रेंज ते हूंदो आहे। मिसाल जे तौर ते पेट्रोलियम खे असां फ्रैक्शनल डिस्टिलेशन वारे ट्यूब में विधोसीं त हाणे छा थींदो, हिनखे असां जॾहिं हीट कंदासीं त मुख़्तलिफ़ बॉइलिंग पॉइंट्स ते असांखे हिकिड़ी ऑर्गेनिक कंपाउंड्स जी रेंज मिलंदी। जीअं ॾिसो कार्बन 1 खां कार्बन 4 ताईं जेके ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि उहे 20 डिग्री सेंटीग्रेड ते हासिलु थियनि था। 70 डिग्री सेंटीग्रेड ते C5 खां C9 ताईं कार्बन जेके आहिनि असांखे हासिलु थियनि था। ईअं वरी 120 डिग्री सेंटीग्रेड ते कार्बन 5 खां कार्बन 10 ताईं जेके ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि उहे हासिलु थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ बॉइलिंग पॉइंट ते असांखे हिकिड़ो फ्रैक्शन हासिलु थिए थो ऐं इहो फ्रैक्शन को अकेलो ऑर्गेनिक कंपाउंड कोन्हे को, पर इन जे अंदरि खोड़ सारा ऑर्गेनिक कंपाउंड्स मौजूदु हूंदा आहिनि। फ्रैक्शन इज़ नॉट अ सिंगल कंपाउंड। हर हिकु जेको फ्रैक्शन हिते तव्हांखे नज़र अचे थो हासिलु थिए थो, इहो हिकिड़ो अकेलो मुरकब कोन्हे को। रादर ईच ऑफ इट कंसिस्ट ऑफ डिफरेंट ऑर्गेनिक कंपाउंड्स। पर इन जे बतड़ हर हिकु फ्रैक्शन में मुख़्तलिफ़ असांजा नामियाती ग्रुप
या नामियाती असांजा मुरकिब जेके आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि। सवाल नंबर 3 आहे डिफाइन द फंक्शनल ग्रुप। फंक्शनल ग्रुप जी वस्फ़ ॿुधायो। राइट द फंक्शनल ग्रुप्स विच कंटेन कार्बन हाइड्रोजन एंड ऑक्सीजन। ऐं उहे फंक्शनल ग्रुप लिखो जेकी कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल हूंदा आहिनि। फंक्शनल ग्रुप जी वस्फ़ इहा आहे त इन एटम और ग्रुप ऑफ एटम्स are presence of double or triple bond which determines the function of an hydrocarbon is known as functional group। एक एटम या एटमन जो ग्रुप या ॿीणो टीणो बॉन्ड जेको कंहिं हाइड्रोकार्बन मालिक्यूल खे ख़ासि फंक्शन ॾे त उन खे असीं फंक्शनल ग्रुप सॾियूं था। मिसाल जे तौर ते फंक्शनल ग्रुपनि में अल्कोहल्स अची वञनि था, जीअं OH आहे, ऐं ईथर्स अची वञनि था जिन में ऑक्सीजन फंक्शनल ग्रुप ते मौजूदु हूंदो आहे। अल्डिहाइड्स जिन में कार्बन ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन फंक्शनल ग्रुप तौर ते मौजूदु हूंदा आहिनि। कीटोन्स आहिनि, कार्बोऑक्सिलिक एसिड्स आहिनि, ऐं ईस्टर्स आहिनि। इहे मुख़्तलिफ़ फंक्शनल ग्रुप आहिनि जेके हाइड्रोकार्बन्स सां जॾहिं लॻंदा आहिनि त उनखे हिकिड़ो ख़ासि फंक्शन ॾींदा आहिनि। सवाल नंबर 4 आहे डिफाइन द अल्काइल रेडिकल्स विद सुटेबल एग्जांपल्स। अल्काइल रेडिकल मिसालनि जे ज़रिए समझायो। In chemistry, a radical is an atom, molecule or ion that has an unpaired valence electron। केमिस्ट्री में कंहिं हिकु एटम या मॉलिक्यूल खे जंहिं वटि अकेलो वैलेंस इलेक्ट्रॉन हुजे उनखे रेडिकल चइबो आहे। आमतौर ते असां हाइड्रोकार्बन्स मां रेडिकल ठाहींदा आहियूं। हाइड्रोकार्बन्स में ख़ासि तौर ते अल्केन खणंदा आहियूं। अल्केन मंझां हिकिड़ी हाइड्रोजन रिमूव कंदासीं त अल्काइल ग्रुप ठही पवंदो। तंहिंजे करे असां चऊं था त रेडिकल्स जेके आहिनि उहे डेरिवेटिव्स ऑफ अल्केन्स हूंदा आहिनि, यानी अल्केन मंझां ई असां रेडिकल्स तयारु कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो अल्केन आहे इथेन। हाणे हिनखे ॾिसो CH3CH3। हाणे हितां का बि हाइड्रोजन हिकिड़ी रिमूव कयो त CH2CH3 बचंदो, या हेॾां रिमूव कंदो त CH3CH2 बचंदो। इहो जेको CH3CH2 बचो इहो अल्काइल ग्रुप आहे। अल्काइल ग्रुप ते नालो उहो पवंदो जंहिं अल्केन मंझां उहो अल्काइल ठहियो आहे। मिसाल जे तौर ते हिन जो नालो आहे इथाइल। ही रेडिकल इथाइल आहे छो त इहो इथेन मंझां ठहियो आहे। ईअं जेकॾहिं असां ॾिसूं त इहे जेके अल्काइल ग्रुप आहिनि उहे कहिड़ो कमु कंदा आहिनि। इहे वधीक रिएक्टिव हूंदा आहिनि देन इट्स पेरेंट अल्केन, ऐं उहे कंहिं न कंहिं वञी फंक्शनल ग्रुप सां अटैच थींदा आहिनि। मिसाल जे तौर ते इहो इथाइल ग्रुप हाणे हिते हेॾां तव्हांजो को बि अचे फंक्शनल ग्रुप लॻंदुसि। मिसाल जे तौर ते हिते अची करे क्लोरीन लॻुसि त इहो थी वेंदो अल्काइल हेलाइड, अल्काइल क्लोराइड। ईअं जेकॾहिं हिते OH लॻो त इहो अल्कोहल फंक्शनल ग्रुप हिन सां अटैच थींदो ऐं हिनखे अल्कोहल जो फंक्शन मिली वेंदो, ऐं इहो थी वेंदो वरी पोइ असांजो इथनोल। ईअं मुख़्तलिफ़ जेके फंक्शनल ग्रुप आहिनि उहे अल्काइल सां अची करे अटैच थींदा आहिनि। अल्केन सां इहे फंक्शनल ग्रुप अटैच न आहिनि थींदा छो त इहो लेस रिएक्टिव आहे, ऐं जेको अल्काइल ग्रुप ठहंदो आहे उहो वधीक रिएक्टिव हूंदो आहे। सवाल नंबर 5 आहे व्हाट इज होमोलॉगस सीरीज। होमोलॉगस सीरीज छा आहे? नेम दी सम कॉमन होमोलॉगस सीरीज। कुझु आम होमोलॉगस सीरीज जा नाला लिखो। हाणे होमोलॉगस सीरीज असां वटि मुख़्तलिफ़ मौजूदु आहिनि। पहिरियां ॾिसूं त होमोलॉगस सीरीज जी वस्फ़ छा आहे। Homologous series is a collection of compounds with the same general formula that differ only in the carbon chain length। Homologous series अहिड़नि मुरकबनि जो हिकिड़ो ग्रुप हूंदो आहे जिन जो जनरल फार्मूला साॻियो हुजे पर उन्हनि जे कार्बन चेन जी जेका लेंथ आहे उहा मुख़्तलिफ़ हुजे। मिसाल जे तौर ते असां वटि होमोलॉगस सीरीज हिकिड़ी आहे अल्केन, ऐं ॿी आहे असां वटि अल्कीन। टी होमोलॉगस सीरीज आहे अल्काइन, चौथी आहे हेलो अल्केन, पंजी अल्कोहल। ईअं मुख़्तलिफ़ असां वटि होमोलॉगस सीरीज मौजूदु आहिनि। होमोलॉगस सीरीज असां छा खे था चऊं? अहिड़नि मुरकबनि खे चऊं था जिन जो जनरल फार्मूला हिकु जहिड़ो हुजे। हाणे अल्केन आहे उन में तव्हांखे मीथेन बि मिलंदो, ईथेन बि मिलंदो, प्रोपेन ब्यूटेन बि मिलंदो, पर मीथेन ईथेन प्रोपेन ब्यूटेन जो जनरल फार्मूला तव्हां कढंदो सभिनि जो हिकिड़ो ई हूंदो। ऐं इन्हनि जो जीअं त जनरल फार्मूला साॻियो आहे इन्हनि खे फंक्शनल ग्रुप बि साॻियो हूंदो आहे, तंहिंजे करे इन्हनि जूं कीमियाई ख़ासियतूं बि पाण में हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। Compounds in a homologous series often have a fixed set of functional groups। जेकी होमोलॉगस सीरीज में मुरकब अची वञनि था उन्हनि खे फंक्शनल ग्रुप पिणु साॻिया हूंदा आहिनि, रिज़ल्टिंग इन केमिकल एंड फिजिकल प्रॉपर्टीज दैट आर कंपेरेबल। ऐं पोइ नतीजे तौर ते उन्हनि जूं जेके कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं ठहनि थियूं उहे पिणु हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि आहे अल्कीन,
त उन में जेके मुरकिब हूंदा उन्हनि खे फंक्शनल ग्रुप हिकु जहिड़ा हूंदा। जीअं ॾिसो हिकिड़ो मुरकिब आहे ईथीन, ॿियो आहे प्रोपीन। हाणे हिननि में फंक्शनल ग्रुप ॾिसो त ईथीन में बि डबल बॉन्ड आहे ऐं प्रोपीन में बि डबल बॉन्ड मौजूदु आहे। ईअं जेकॾहिं अल्कोहल था खणो तव्हां त उन में मीथनोल, इथनोल ॿ मुरकिब आहिनि, पर उन्हनि जो फंक्शनल ग्रुप साॻियो आहे OH। इन जे करे छा थींदो त हिननि जो फंक्शन हिकु जहिड़ो हूंदो, हिननि जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं पिणु हिकु जहिड़ियूं हूंदियूं। इन सवाल सां गॾु असांजो सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।